जो असम वक़ातिल जहत कतीदासी मारू गोरड़ियों चूं दिलियों असां समूरा घणे पाद की छॾींदासी असांजो अज़्म वक़ातिल असांजो अज़्म ही पंहिंजे आज़ादी मार्च जेको असां क़ौमी तहरीक जे सरवान बशीर ख़ान कुरैशी जे अॻुवानी में शुरू कया हुआ उन खे 17 अप्रैल ते शहीद कयो वियो। उहो आज़ादी जो मार्च, आज़ादी जो धरनो बशीर ख़ान जे तरीक़े खां केरायो वियो, उहो असां हथनि में खणी ऐं पहिरीं महे खां शहर करियो कवर के गोलाब मदी आहिनि क़ौमी जथो जिस कम जे